दोस्तों हींअर इन सदाबहार महफ़िल जो ॿियों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि हुजत हुसन सां नाहे चङी। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तों, माज़ी जो जग मशहूरु कलाम आहे ऐं उस्ताद जलाल चांडियो हिकिड़ी वजत वारी कैफ़ियत में ॻायो आहे। दोस्तों इन जो शाइर आहे मेहदी साईं। तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे दोस्तों, तव्हां ज़रूरु ॿुधो इनखे। उस्ताद जलाल चांडिया जी ही यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 5970 तव्हां ॿुधी रहिया आहियो। दीदार अली रिंद साहिब जे ताउन सां, जेको उस्ताद मोहम्मद बलूचिस्तान जो रहवासी ऐं उस्ताद जलाल चांडी जो हिकिड़ो सचो ऐं पको आशिक़ आहे। दोस्तों वीडियो खे मुकमल ॾिसो, लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। खान में ओ
नाहे चंगी